नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे सांगहड़ मां ख़बर ॾींदा हलूं। सांगहड़ चانڈيو हाउस ते पीपलز यूथ ऑर्गेनाइजेशन डिस्ट्रक्ट सांगहड़ पारां शहीद जहमूरियत क़ाइद अवाम ज़ुल्फकार भुट्टो जी 93वें जनम ॾींहं जे मौक़े ते केक काटियो वियो। उन मौक़े ते PYO डिस्ट्रिक्ट सांगहड़ जे सदर अदरान निज़ामानी, जनरल सेक्रेटरी अवैस चانڈيو, इंफॉर्मेशन सेक्रेटरी नौमान राजपूत, मुमताज़ पंवर, PSF जे सीनियर नायब सदर मोहम्मद अली कास्केली शिरकत कई। उन मौक़े ते मीडिया सां अवैस चانڈيو अदरान निज़ामानी ॻाल्हाईंदे चयो त अॼु असां पंहिंजे अज़ीम लीडर शहीद ज़ुल्फकार भुट्टो जी सालगिरह मल्हायूं पिया, जंहिं पंहिंजी अवाम लाइ शहादत माणी पर अवाम जो साथ न छॾियो। हिन चयो त मुल्क खे हिन वक्त अहिड़नि ई किरदारनि जी ज़रूरत आहे, छो त इमरान खान जी सियासत ग़रीब अवाम जा लाह कढी छॾिया आहिनि। मुल्क में महांगाई अरूज ते पहुचण सबबि ग़रीब माण्हू हिक वेले जी मानी लाइ परेशान आहिनि। इहो ज़ुल्फकार भुट्टो हुयो जंहिं हारियुनि मज़दूरनि ऐं पोरियतुनि जी ॻाल्हि कई ऐं मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत खे यकीनी बणायो। जॾहिं त उन मौक़े ते काशिफ टालपुर PYO ज़िले जो अॻवान ऐं PP हारी कमेटी जो तालके जो सीनियर नायब सदर सरदार लिगारी शरीक हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।